जी बिल्कुल JWC पारां जेको आहे हिन वक़्तु खैरपुर सचल ऑडिटोरियम में एक पुरवकार कन्वेंशन जारी थी चुको है, जैमें हर मकतब फ़िक्र से ताल्लुक़ रखंदड़ माण्हुनि वकील सियासी समाजी सहाफ़ी अदीब लेखकनि वॾे अंग में शिरकत कई है। इन तकरीब में जेको आहे हिन वक़्तु कुछ अर्सो पहिरियों पीर ॻोठ में मोनिका लाड़िक खे बेदर्दीअ सां क़त्ल कयो वियो। उन जा वारस भी जेको आहे हिन तकरीब में शामिल आहिनि ऐं मुसलसिल सिंध जे न्याणियुनि ते हमला कया पिया वञनि, उन्हनि खे हीसायो वञे पियो। कुछ अर्सो पहिरियों जेको आहे अलीज़ा हतार के जेको आहे हीसायो वियो, उहा भी जेको आहे हिते पंहिंजे इंसाफ़ लाइ जेको आहे मौजूद आहे। हिन जी अॻवानी जेको आहे JWC जो मरकज़ी सदर ज़ुल्फ़कार ख़ासकेली करे रहियो आहे ऐं हिते जेको आहे हिन वक़्तु कन्वेंशन जारी आहे। जेके तकरीब में शामिल आहिनि सहाफ़ी अदीब लेखक, उन्हनि सभिनी जो इहो ई चवणु आहे त JWC वाहिद तंज़ीम आहे जेका ग़रीब मज़लूम माण्हुनि जी भरजलू साबित थी आहे ऐं मज़लूमनि जो आवाज़ जेको आहे उहा बणिजे थी। जी